सैर सफ़र जो शौक़ीन हो। सिंध जे शहर में ही निकितो हो। शाह लतीफ़ झूलेलाल ऐं सकर जे बारे में अंग्रेज़ी में लेख लिखिया हा, जेके उन वक़्ति अख़बारुनि में छपिया हा, जंहिंमें हिन जो तख़लुस हो सिग्मा। ऐं घणो पोइ शायदि 1894 में ही वरी भारत जे सफ़र ते निकितो हो। पंजाब, कश्मीर, बंगाल, बिहार जे विच वारा उत्तर ऐं मध्य प्रदेश वारनि इलाइक़नि में घणनि जॻहियुनि ते वियो ऐं उते ही तमामु वॾियुनि हस्तियुनि जीअं त महात्मा हंसराज, गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर, बंकिम चंद्र चैटर्जी या गुरदयाल सिंह, इन्हनि सभिनी सां बि गॾियो हो। ऐं केतिरियूं संस्थाऊं जेके हुते बर्पा थियल हुयूं, जीअं आर्य समाज, सनातन हिंदू धर्म, ब्रह्मो समाज, अंजुमन इस्लाम, राधा स्वामी, इन्हनि संस्थाउनि जे स्थापन कंदड़नि सां या उन्हनि जे एरियनि सां बि गॾियो ऐं उन्हनि जे कम करण जे तरीक़े खां बि वाक़ुफ़ु थियो ऐं पाण जेके संस्थाऊं जोड़ींदो रहंदो, उन्हनि जे बारे में उन्हनि सां बहस मुबाहिसो ऐं ज्ञान गोश कंदो रहंदो हो ऐं कुझु सिखंदो हो, कुझु सेखारींदो हो। हा, त हिन में जेको इन्हनि सफ़र करे उन में हिकिड़ो किताब बि लिखियो, कहिड़ो? हिन जा जेके लेख हुआ, हा हा, ये जेके हिंदुस्तान जा लेख हा, अंग्रेज़ में हिकिड़ो हुन जो तमामु वेझो दोस्त हो बहराम जी मलबारी, उन जी अंग्रेज़ी अख़बार हुई, उन स्पेक्टेटर में इहे लेख छपजंदा हुआ अंग्रेज़ी में। पर जेको सिंध जो सफ़र हिन कयो, उहो जो हिकिड़ो पंहिंजो किताब लिखई समथिंग अबाउट सिंध, उन में इहे लेख हिन विधा हा। ऐं शाह लतीफ़ ते जेको लेख आहे, शायदि उहो उन ज़माने में शाह लतीफ़ ते पहिरियों लेख हो जेको अंग्रेज़ीअ में छपियो हो। ऐं उन किताब जे बारे में रिचर्ड बर्टन कुझु चयो या उन डायरियुनि जे बारे में कुझु चयो? न, रिचर्ड बर्टन घणो पोइ फ्रांस जो फ़िलसुफ़ हो। जॾहिं हिते आयो तॾहिं कंहिं न कंहिं हिन जी डायरी ॾेखारी। हिन जी डायरी ॾिसी करे हिन चयो त ही त तव्हांजो ऋषि आहे, ऋषियुनि खां मथे आहे। हा, अच्छा अच्छा, ठीकु आहे। हा, त हाणे हुनजो ॿियो ॿुधायो, परोपकारी कम वग़ैरह कीअं कयूं, कहिड़े क़िस्म जी संस्थाऊं बर्पा कयूं? परोपकारी कमनि जी लिस्ट एतिरी वॾी आहे जो हिन नंढड़े दिमाग़ में केतिरियूं चई करे हुन केतिरियूं चवंदुसि, पर पोइ बि मां कोशिशि कयां थो जेके अहम आहिनि उहे ॿुधाए वञा। पहिरीं ॻाल्हि दिमाग़ में चई चुको आहियां त जेके कम आहिनि घर में असां ऑफिस में कम था कयूं, उहे सभु रुखी मानी आहे। हिन जो शौक़ु हो, हिनखे ख़ौफ़ हो, ही जनूनी हो, हिन जे सिर ते भूत सवार हो ख़ैर ऐं ख़िज़मत जा, ख़ैरियत जा कम करण जो। ऐं घणेई अहिड़ा कम कयईं। हा, पहिरीं हिन जे दिलि में ज़ालुनि जे लाइ, औरत ज़ाल लाइ ॾाढी हमदर्दी हुई। सम्झंदो त असां ॾाढा पाप कया आहिनि। हिकिड़ो किताब बि सिंधीअ में आहे, भई असांजा 7 अलाए 9 पाप जिन में असां स्त्रियुनि खे ॾाढो तंग कयो आहे। ऐं इन करे हिन जूं केतिरियूं संस्थाऊं जेके आहिनि से ज़ालुनि जे तइलीम बाबति हुयूं। पर पहिरीं ॻाल्हि जेका मां ॿुधाए सघंदुसि त हिन जे पिता साहिब 1878 में हिकिड़ी संस्कृत पाठशाला खोली हुई। अच्छा। ऐं हिन वरी 1900 में ख़ासि पट वठी करे उहा जेका पाठशाला आहे वरी जारी कई, जंहिंजो नालो रखियईं गिद्दूमल संस्कृत पाठशाला। अच्छा। हा, उन खां पोइ जेको अहम कार्य हिन कयो उहो हो सिंध में कॉलेज खोलाराई। कॉलेज खोलण को सवलो कमु कोन हो। सिंध बॉम्बे प्रेसिडेंसीअ जो हिसो हो, जंहिंमें महाराष्ट्र, गुजरात, कोंकण ऐं सिंध अची पे विया। ऐं सिंध खे हक़ीक़त में दरगुज़र कयो वेंदो, नज़रअंदाज कयो वेंदो हो। न हुनजे तइलीम ॾे एॾो ध्यानु। तव्हांखे ॼाण आहे अलाए न त सिंध में मैट्रिक जो इम्तिहान बॉम्बे वञी ॾियणो पवंदो हो। ऐं बॉम्बे इम्तिहान ॾियण जे लाइ उते पहुचण लाइ उन वक़्तु 2 महीना लॻंदा हुआ। 2 महीना वीचारा पहिरीं स्टार सिंधी तयारु थिया ऐं तमामु वॾा दिमाग़ी हुआ। दीवान कौड़ोमल, चंदनमल तिलाणी, साधू नवल राय, साईं दयाराम जेठमल, आलिम चंदाणी, जयरामदास दौलतराम जो ॾाॾो ऐं चूअरमल पंजाबी। ये 4 ॼणा सफ़र जा सूर सही किरंदा मरंदा बीमार थींदा वञी बॉम्बे पहुता, जिते खाधे जो पूरो बंदोबस्तु न, रहण जो पूरो बंदोबस्तु न। हिकिड़ो ॼणो त बीमार थियो त हिकदमि माइटनि रड़ कयसि त वरी 3 महीना रोअंदो रड़ंदो वापसि हलियो इम्तिहान ॾियण खां सवाइ। बाक़ी साधू नवल राय, कौड़ोमल मिड़ई जीअं तीअं करे इम्तिहान ॾेई आहे। जंहिंमां 4 मां 2 फेल थिया, जेको चूअरमल पंजाबी पास थियो। ऐं सरकार हिन जे लाइ हिकिड़ो तरीक़ो सोचे रखियो, भई तव्हां 7हों दर्जो हिते पास कयो, 7 दर्जा, पोइ तव्हांखे सरकारी नौकरी मिली वेंदी। त सिंध में कॉलेज ॾाढो ज़रूरी हो। ऐं इन जे लाइ हिन असांजे
दयाराम गिदूमल तमामु घणी कोशिश कई, मथा कुट वारो कमु हो ऐं छा चइजे सरकार सां तमामु कशमकश थी, घणी रद बदल थी ऐं एतिरो ई न उन्हनि खे सम्झाइणो पियो त सिंध में कॉलेज जी ज़रूरत छो आहे। ऐं 1885 खां 1887 ताईं इहो चकर हलंदो रहियो। बॉम्बे प्रेसिडेंसी त छा साईं छा जेको असांजो लॉर्ड हो उन सां ॻाल्हि थी, वाइसराय, ऐं उन वक़्तु कॉलेज एजुकेशन जे बारे में हिन जेका हिकिड़ी चौपड़ी छपाई, हिन जो को छपाई वई आहे, ॿियो छापो ही मूं वटि आहे ऐं हिन में हिनखे सोचंदो ॿुधायो कॉलेज जी ज़रूरत छो आहे। जीअं तीअं करे एतिरे क़दुरु जो हिन चंदो बि गॾु करणु शुरू कयो। 1 लख रुपया सिंध मां हिन गॾु कया भई कॉलेज कीअं हलंदो, कहिड़े हिनखे का बि ॾुखियाई न थींदी, सिंध जूं म्यूनिसिपालिटियूं हिनखे ॾींदियूं, ही ॾींदियूं, ईअं करे मिड़ई हिन मसइले जो हल कढण लाइ जेको पाण करे पियो सघे सभु पाण करे उन्हनि खे पेश कयईं भई असां हीअ नमूने कंदासीं। त ही त माना उन वक़्तु दादा हुनजी उमिरि हूंदी मस 30 साल। 30 सालनि जी उमिरि में हिन इहो कमु कयो। वाह। ऐं मुख्य ॻाल्हि इहा आहे जो छा चइजे 17 जनवरी 1887 में इहो कॉलेज कराची में खुलियो। ॿुधायो, अञा माना 30 साल जो मस हो। हा, ऐं उन में हिन संस्था बर्पा कई, उहो बि अंग्रेज़नि जे ज़माने में उन्हनि खे कन्विंस कयईं भई हिते कॉलेज जी ज़रूरत आहे। हा, इहो कॉलेज सिंध में जारी थियो। कॉलेज जो नालो छा हो? कॉलेज जो नालो पर सिंध कॉलेज हो। सिंध कॉलेज। वो जेको दयाराम जेठमल हो, मां जंहिंजे लाइ चयो जयराम दास दौलत जो ॾाढो आलम चंदाणी, उन कॉलेज लाइ कुझु डोनेशन वधीक ॾिनो त पोइ उन जे नाले ते कॉलेज खुलियो, डीजे सिंध कॉलेज, दयाराम जेठमल सिंध कॉलेज। ऐं उहो कॉलेज जेको आहे सो पहिरीं जेको आहे सो शुरू तो 27 कुझु शागिर्दनि सां, पोइ आहिस्ते वधंदा विया, हाणे तो अञा ताईं आहे। ऐं आम कॉलेज आहे, जेके बि असांजा जेके आहिनि साधू वासवाणी हुजे, ख़ैर सिंध में हिकिड़ो ई कॉलेज हो उन वक़्तु, ऐं सभु जेके बि तव्हां जेके वॾियूं हस्तियूं ॾिसो था सिंध जूं, सभु उन कॉलेज में पढ़ी थी। हिन सोशल रिफॉर्म्स एसोसिएशन बि बर्पा कई 1888 में। ऐं उन जो कमु छा, जेके समाज में रीतियूं रस्मूं ऐं रवाज जेके मुदे खारज आहिनि, आउटडेटेड आहिनि, उन्हनि खे तड़े कढण लाइ ऐं ज़ालुनि में तइलीम जी जेका असां कोशिशि करण लाइ भई ज़ालूं तइलीम हासिल कनि, इन जे लाइ इहा संस्था खोली वई। ऐं तइलीम जे बारे में कौड़ोमल चंदनमल त तमामु अञा अॻिरो हूंदो हो। हिन त 1862 में 18 वरनि जे उमिरि में किताबु लिखियो हो, पको पह, ऐं उहो सिंधीअ में पहिरियों मज़मूननि जो किताबु आहे जेको इस्ती जाती जे तइलीम लाइ हो। ऐं तइलीम जे लाइ हिननि ॾाढी कोशिशि कई, छाकाणि जेकॾहिं ज़ालूं तइलीम न वठंदियूं, शिक्षा न वठंदियूं, पढ़ंदियूं न, त कीअं हलंदो, मुल्क कीअं मथे चवंदो। चवंदा आहिनि भई हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ख़बर हूंदी, ॿुधाइण जी ज़रूरत ई न आहे, भई जेकॾहिं तव्हां हिकिड़े पुरुष खे तइलीम ॾियो था माना सॼो उन खे था ॾियो, भई जेकॾहिं कंहिं ज़ाल खे तव्हां तइलीम था ॾियो माना सॼे घर खे तइलीम था ॾियो, कुटुंब खे था ॾियो, शहर समाज खे तइलीम ॾियो। नेहरू जो बि हिकिड़ो सेंटेंस आहे भई जेको सिविलाइज़ेशन आहे, सभ्यता आहे, उनजो पालन पोषण माता जी छातीअ ते थींदो आहे। हा, सही ॻाल्हि आहे। हिन सिंध हिंदू प्रोविडेंट फंड सोसाइटी बर्पा कई। ॿी ॻाल्हि, हैदराबाद में 1897 ऐं 1899 में प्लेग जी बीमारी अची थी। उन ज़माने में प्लेग जल्दी थींदी, ऐं हिन उन वक़्तु हिकिड़ी आर्ज़ी माना टेम्पररी अस्पताल खोली ऐं पाण ऐं संदसि 2 साथी हुआ, हिकिड़ो भाई कलाचंद, ॿियो मूलचंद आजवारो ऐं भगत रूपचंद। इहे 2 संत ऐं पाण उन्हनि जे शेवा लाइ वञी सॼो ॾींहुं हुते हाज़िर थींदा हुआ। हिननि मरीज़नि जे हंध ते वेही करे उन्हनि जा नह बि कटींदा हुआ ऐं उन्हनि जी शेवा कंदा। तमामु शेवा जो कमु हो, हिन उहो कयो। कच्छ ऐं थर में जॾहिं ॾुकार अची पियो तॾहिं हिन ख़ासि उतां माण्हू मोकिलिया, अनाज मोकिलियो, औज़ार मोकिलिया, जीअं खूह खोटनि, ऐं तमामु घणो उते कमु कयईं। साॻी तरह खानदेश में बि जॾहिं ॾुकुर थियो तॾहिं हिन उते, मूं अञा कल्ह पे पढ़ियो भई यानी अनाज मोकिलियईं, उते यतीम खाना ख़ासि खोलियईं ग़रीबनि जे ॿारनि जे लाइ, त उते उहे जेके यतीम आहिनि, जेके अकेला आहिनि, उन्हनि जी शेवा कई वञे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका हिन कई, भई जेके ॿार आहिनि, नंढड़ा आहिनि, ग़रीब आहिनि, उहे पैसा बचाइनि, बचत जी आदत उन्हनि में पए। इन करे हिन हिकिड़ी बैंक खोली जंहिंजो नालो रखियईं गरीबड़ी बैंक। वाह।
जंहिंमें हिकु पाई बि जमा जमा करे कराए सघिजे। पासबुक में दाख़िल कराए सघबी। प्रोफेसर मंगाराम मलकानी चए थो मूंखे हितियूं पायूं ख़र्ची मिलंदी ही 4 पायूं, हा उन मां हिकु पाई जी दाल फुल्की खाईंदो, ही खाईंदो, हिकु पाई रोज़ जेको आहे सो बैंक में जमा कराए ऐं ॿाहिरि मज़े सां पासबुक में दर्ज कराए निकिरंदो हो। त हिकिड़े ॾींहुं दयाराम गिदूमल गॾिजियो, चई अरे बाबा तूं त मुंहिंजे फलाणे शेवक राम जो पोटो आहीं, तूं अकेलो आयो आहीं, पंहिंजनि साथियुनि खे वठी ईंदो कर त इन्हनि में बचत जी आदत पई। उहा ग़रीबड़ी बैंक हिन खोली हुई, भई माण्हुनि में आदत पए भई पैसा बचाइनि। हिन सिहत सुधार सभा बि खोली हुई त जेके उन खां अॻु मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी चवां, हक़ीक़त में मां पहिरीं चई आहियां हीअ, त हिन हिकिड़ो धर्मपुर में सिलह जी बीमारी जे लाइ हिन सिहत सुधार घर खोलियो हो। ऐं उन में जेके वेंदा त हिन हैदराबाद में सिहत सुधार सभा खोली हुई, उते पहिरीं अची गॾु थींदा पोइ वेंदा हुआ। सिलह माना टीबी, सिलह माना टीबी। हा टीबी, उन लाइ हो ख़ासि साफ़ हवा मान खपे, उन हिसाब सां रिसोर्ट ठाहियो हूंदो धर्मपुर में, उते ठाहियो हुई। पर सभ खां इम्पोर्टेंट कमु जेको हिन कयो 1908 में बॉम्बे में बांद्रा में हिन सेवा सदन खोलियो ज़ालुनि जे बहबूदीअ लाइ। उते ज़ालूं उते कमु कंदियूं, उन्हनि जे इन नौकरीअ जो ही हू घणो कुझु काम थींदो, उन्हनि जी तइलीम, उन्हनि खे सिखिया, उनखे हुनर सिखिया, सभु उन्हनि खे उते ॾिनी वेंदी। उहो अञा ताईं क़ाइमु आहे। अच्छा। ऐं मां पाण उते वियोसि ॾिसण ऐं ॾिठुमि हिन पंहिंजे दोस्त बैराम जी मलबारीअ सां गॾिजी खोलियो हो। मां जॾहिं उते वियुसि त फर्स्ट फ्लोर ते ॾिठुमि, हिकु पासे दयाराम गिदूमल जो पुतलो हो, ॿिए पासे मलबारी जो पुतलो हो, ऐं अञा ताईं तमामु सुठे नमूने उहो कमु करे रहियो आहे। छा सेवा सदन 1908 माना अॼु हुनखे 118 साल थी चुका आहिनि, अञा ताईं उहो कमु करे रहियो आहे। इहो सॼो नारी उत्थान जे लाइ, नारी उत्थान जे लाइ, नारियुनि जो वाधारो थिए, सुधारो थिए, हा उहे अॻिते वधनि, कुझु करे सघनि क़ौम जे लाइ। ऐं धर्मपुर में मूं तव्हांखे ॿुधायो त हिन करे जेको छा सिलह जे लाइ आश्रम खोलियो। हिन खे पंहिंजे भाउ वेठाराम, हिन जो वॾो भाउ, उहो जॾहिं गुज़ारियो तमामु शाहूकार हो, हा उन जी सॼी मिल्कियत हिनखे मिली। हिन हुन मां वेठाराम धर्मादा ट्रस्ट खोली। हुन ट्रस्ट जे तरफ़ां बि हिन तमामु घणा पुञ जा कम कया। पहिरीं हिन हैदराबाद में विमेन कॉलेज खोलियो ज़ालुनि जे लाइ। अच्छा। ऐं ही हैदराबाद, सिंध वारी हैदराबाद? हा सिंध वारी हैदराबाद। ॿी ॻाल्हि, हिन शेवा कुंज वरी ॿी हिकु हॉस्टल जोड़ाई। हा इन खां सवाइ हिन शरणागति लाइब्रेरी खोलाई। अच्छा। ऐं लाइब्रेरी खोलाई। उन खां सवाइ हिन छा चइजे आर्ट कॉलेज, आर्ट सेखारण लाइ, कला सेखारण जे लाइ, हा हिन कराची ऐं हुन में खोलिया। मतिलबु त हिन हिकु ॻाल्हि त मां ॿुधाए छॾियां, मूंखां विसरी न वञे, अमृतसर में हिन पंहिंजे ज़ाल जे नाले ते शांति आश्रम लाइब्रेरी खोली। अॼु ताईं आहे लाइब्रेरी, हा उहा लाइब्रेरी खोली ऐं उन लाइब्रेरी जो नालो रखियईं शांति आश्रम, जिते तमामु घणा धार्मिक किताब हूंदा बि के हिते अचनि, पढ़नि, ॿुधनि, सुननि। ऐं पोइ कल्ह साल खनि हिन जे डॉक्टर हरनामदास हलाई, पोइ गुरुद्वारा प्रबंधक कमेटी खे सौंपी वई ऐं उन्हनि जो नालो बदिलाए रखियो गुरु रामदास लाइब्रेरी। अच्छा। हा ऐं चवनि था अञा ताईं आहे ऐं हूंदी। हिन विल्वाड्स्की प्रेस खोली। हू तव्हांखे ॿुधायो आहे, अलाए न, हींअर वरी थोरो पुठियां थो वञा, त साहित्य जे खेत्र में हिन जो तमामु वॾो कमु आहे। सिंधी साहित्य जा जेके 4 खंभा पहिरीं सम्झा वेंदा आहिनि, दीवान कौड़ोमल चंदनमल खिलनाणी, मिर्ज़ा कलीज बेग, राजऋषि दयाराम गिदूमल ऐं परमानंद मेवाराम, हिनखे 4 खंभा पील पावा सम्झो वेंदो आहे। ऐं उन्हनि में ही हूंदो, मिर्ज़ा कलीज बेग 457 किताब सिंध में लिखिया। वाह वाह, 457। 457। हाणे उहे किताब छपाइण को सवलो कमु कोन्हो, ऐं ही हिन जो तमामु वेझो दोस्त हूंदो। हुनखे चयईं, मिर्ज़ा जेकॾहिं तूं पहिरीं विएं त तूं चिंता न कर, मां आहियां, मां तुंहिंजा किताब छपाईंदुसि। अच्छा। पर कदा सां ही पहिरीं हलियो वियो। अच्छा। राजऋषि दयाराम छा चवंदा आहिनि त 1927 में हलियो वियो, साल खां पोइ वरी 27 अचिणो आहे। ऐं मिर्ज़ा कलीज बेग 1929 में गुज़ारियो। पर दयाराम बंदोबस्तु करियो विल्वाड्स्की प्रेस खोले करे, त उन में
मिर्ज़ा कलीज बेग जा किताब छपजंदा रहनि ऐं 100 खनि किताब हिन उते छपाया। एॾो वॾो पुञ जो कमु इहो दयाराम जिदूवर करे सघियो ऐं जेको साहित्य जे खेत्र में तमामु अहम ॻाल्हि चई सघिजे थी। ऐं छा चइजे साईं, छा चवंदा आहियूं, साधू हीरानंद नवलरा हीरानंद एकेडमी हुजे, गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर जी विश्व भारती या शांति निकेतन हुजे, जगदीश चंद्र बोस जी साइंस सर्किल हुजे या जेका संस्था हुअसि, या मंगो आश्रम में कोरिया आश्रम हो, उन्हनि खे हर महीने ही मदद कंदो रहंदो हो ऐं पैसा ॾींदो रहंदो हो। माना एतिरा हाणे जेतिरियूं ॻाल्हियूं मां ॿुधाइनि केतिरियूं विसरियूं हुजनि मूंखां, किथे दिमाग़ तां लही हुजनि, के अहिड़ियूं हुजनि संस्थाऊं न बर्पा कयूं हुजनि पर उन वक़्तु माण्हुनि खे ख़बर ई न हुजे, माण्हुनि जे दिलि तां मेटिजी वियूं हुजनि। माना हिन जो कार्य तमामु अथाह हो ऐं उहो कार्य करण जे लाइ का सवली ॻाल्हि न आहे। जॾहिं को कमु शुरू कंदो पहिरीं सोचींदो, हीअ को जज़्बाती माण्हू कोन हो भई खोलणो आहे, न, जज़्बात सां गॾु हिनखे इल्मु हो, अमल हो, माना प्रैक्टिकल माण्हू हो। हिन सां गॾु छा चवंदा आहिनि, हिनखे होश हो, हिर्दो हो, हिम्मत हुई ऐं हड़ हुई। पैसा बि हुआ, होश हिर्दो ऐं हड़। इन करे ही कमु करे सघियो। पर कमु करण खां अॻु सोचींदो, ही कमु मूंखे कंहिंखे सुप्रत करिणो आहे, सोचींदो, उनजे लाइक़ु माण्हू ॻोल्हींदो। ईअं न कमु सोचे करे बाबर बादशाह वांगुरु बसि मुल्क फतेह कंदो वियो, पुठियां ॿिया फतेह कंदा विया, न, उनखे पके पाए ते बीहारणो आहे। तंहिंजे करे हिन लाइक़ु कमु कंदड़ हथ कया ऐं उन्हनि खे उहो कमु सौंपे करे पोइ पंहिंजूं संस्थाऊं जोड़ींदो रहंदो। वाह, हाणे हीउ जेको मां ॿुधो हेॾो विस्तार सां, त मुंहिंजो त सिर अञा बि नमन पियो थो थिए उन्हनि जे चरणनि में एॾी उन्हनि जी ॿुधी करे। भई छाकाणि त मां ख़ुदि मैनेजमेंट जो विद्यार्थी आहियां, त मूंखे ख़बर आहे त हिन में केॾो वॾो कमु उन्हनि कयो आहे। इन मां लीडरशिप आहे, हिकु विज़न आहे, हिकु वॾी दूरदर्शी आहे ऐं सामाजिक ऐं आर्थिक समस्याउनि जी उन्हनि खे ॼाण आहे। अॼु हाणे तव्हां ग़रीबड़ी बैंक जी ॻाल्हि कई ऐं उनखां इलाही साल पोइ बांग्लादेश में जॾहिं ग्रामीण बैंक ठही, जंहिंजे करे उन मिस्टर मोहम्मद खे नोबल प्राइज़ मिलियो, जेको हाणे थोरो वक़्तु बांग्लादेश जो प्रेसिडेंट हुयो। त हीअ हिकु वॾी ॻाल्हि आहे भई, या जेको ॾुकर थियो या कुदरती मुसीबतूं थियूं उन में समाज खे मदद करणु, ऐं ख़ासि करे जेको औरतुनि जे विकास लाइ उन्हनि हेॾो कमु कयो आहे। त हीअ हिकु न फ़क़ति विज़नरी हुआ पर उनखे हू इम्प्लीमेंट बि करण वारा हुआ, अमल में आणण वारा हुआ, ऐं उन लाइ उन्हनि खे जेका लीडरशिप जी हिकु खपे कला, उहा वॾी हुई। त मूंखे लॻे थो जेतिरो मां तव्हांखे ॿुधां थो उन जे बारे में, त माना हिकु तरफ़ त विश्वास घटि थो थिए पर ॿिए दफ़े थिए थो भई असांखे हेॾी शख़्सियत हेॾी वॾी हुई जेका सिंधियुनि खां पंहिंजे पाण में वॾी तमामु विद्वान शख़्सियत, जेको सॼे भारत जे लाइ हिकु गर्व जी ॻाल्हि आहे मुंहिंजे हिसाब सां। इन ॻाल्हि ते अचूं था। हाणे अच्छा, पहिरीं तव्हांखे कुझु पुछिणो आहे? न, तव्हां कंटिन्यू कयो न, हे ॿुधण में मूंखे ॾाढो मज़ो अचे ऐं समाज शेवा जा तमामु कम ॿुधाया। पोइ हुननि जो थोरो ख़ुदि जो बि परिवर्तन थिए थो। उन्हनि काफ़ी मुश्किलातुनि सां जीवन जियो आहे, सामाजिक ऐं ॿिए नमूने बि, जेको उन्हनि जे अॻियनि फ़ैसिलनि ते वञी असर थो करे भई पुठियां साल उन्हनि कीअं कढिया आहिनि। पर उन खां सवाइ तव्हां ॿियो कुझु बि ॿुधाइणु चाहियो पहिरीं ॿुधायो। 1913-14 खां पोइ दयाराम गिदूमल हमेशह लाइ सिंध छॾे वञी बॉम्बे में रहियो। बराबरि, बॉम्बे में रहियो ऐं हिकु क़िस्म जो ॼण हिनखे वैराग वठी वियो, त्याग वठी वियो। ऋषियुनि मुनियुनि वांगुरु को झंग मुंहुं ॾेई करे ऐं वण जे हेठां वञी कोन वेठो तपस्या करणु, पर घर ई घर में वेठो रहियो ऐं ख़ामोश, ॻाल्हाइणु घटि, यानी मौन विर्त, ऐं या ॻाल्हाए ॿिया रोको, गीत लॻाओ। सॼो वक़्तु जेको आहे सो या गुरबाणी पियो पढ़ंदो, गुरबाणी पियो पढ़ंदो। जीअं भावे त्यूं राखले हम शरण प्रभाए राम राजे, हम भूल बिगाड़े दिनस रात हर लाज रखाए, हम बारक तू गुर पिता है दे मत समझाए, जन नानक हर दास काढ़िया हर पैज रखाए। सॼो वक़्तु गुरबाणी, पाण चयो अथई किथे त मूंखे गुरबाणी गुरु ग्रंथ साहिब मुने खां वधीक रचियल आहे। इहो सॼो वक़्तु पियो ॻाईंदो, चवंदो हो, बसि गुनगुन कंदो, आवाज़ मिठी आवाज़ में पियो गुनगुनाईंदो। हा, कंहिंसां गॾजंदो न हो। कोशिशि इहा, जेके वेझा दोस्त हस, कोड़ोमल चंदनमल बॉम्बे आयो, 3 मिंट हुन सां गॾियो, कोड़ोमल उथी खड़ो थियो। नगेंद्र नाथ गुप्ता, उहो बंगाल मां ख़ासि हीरानंद उनखे सॾाइण जो वेझो दोस्त हो।
पोइ कंहिं वक़्त खां पोइ उहो बॉम्बे हलियो वियो। सुबुह सां समुंड जे किनारे ते वेही हिक ॿिए खे साम्हूं ॾिसंदा, ईअं कंध लोड़ींदा, ॻाल्हाईंदा न हुआ। अच्छा। छाकाणि बिल्कुलु ख़ामोश, बिल्कुलु चुपचाप, जिपिया रोको गीत लॻाओ। ऐं ॿी मुख्य ॻाल्हि, आउं ऐं आउं, बस, ॿियो कुझु करिणो न आहे। पर जेके कम हूंदा उन्हनि जे बारे में पंहिंजे पुटु केवलराम या ॿियनि खे सलाह मशवरो खतनि में ॾींदो रहंदो। कंहिं वक़्तु गांधी बि मिलण विया हुननि सां वक़्तु? हा, गांधी जे लाइ त मूं तव्हांखे चयो त भई हिनखे ॾाढी इज़त हुई। ऐं गांधी जी 1927 में को बॉम्बे में कांग्रेस जो इजलास पे थियो या कुझु हो आयो हो, हा, त कंहिं साथियुनि सां गॾिजी करे, हा, हिन सां गॾिजण वियो, अंदरि चिट मोकिलियईं, हा, उहो चिट वापसि खणी आयो, चई साईं अॼु मुंहिंजो मौन विर्त आहे, जे तव्हां चयो त मां मौन विर्त तोड़िया ऐं कोई वेही पाण में ज्ञान गोष्ठ करियूं, पर गांधी जी हिन जे हक़ में कोन हो। हिन करे हुन चयो न, तव्हां विर्त न तोड़ियो, मौन विर्त, ऐं ईअं बिना हिन सां गॾिजण जी, बिना हिन सां ॻाल्हाइण जी, वार्तालाप करण जी गांधी जी हलियो वियो। अच्छा। ऐं हिकु दफ़े पाण लिखे थो त मूंखे ओचितो तो 1923 में कटी धणीअ जी बाझ थी, धणीअ जी कृपा थी, जो मां ओचितो शहर चवणु लॻुसि, ही शायर कोन हो। अच्छा। हा, ओचितो मूंखे अहिड़ी अची धणीअ जी बाझ थी, कृपा थी, जो मां कविताऊं रचणु लॻुसि, ऐं पाणी अस्कुद मुंहिंजे वात मां निकिरणु लॻियूं, मुंहं मां। ऐं राति जो ऊंदे में मां लिखंदो वेहंदो हुउसि, ऊंदे में ई रगड़ींदो वेंदो हुउसि। ॿिए ॾींहुं सुबुह जो या केॾीमहिल सुबुह जो, राति जो, सॼो वक़्तु कविताऊं बि दिमाग़ में फिरंदियूं हुयूं। ऐं उहे कविताऊं हिन पोइ ॾींहं जो उथी करे जेके लिखियलु हूंदो हुउसि, उहो वरी साफ़ सुधारे करे लिखंदो हो। ऐं अहिड़ी तरह हिन सां इहा कार जेसिताईं हयात हो, 1923-1927 में गुज़ारियो, हा, 3-4 साल इहा हालत हिन सां रही। ऐं हिन जेके कविताऊं लिखियूं उन जो किताब जो नालो रखियो वियो चाबुक, माना विप, मन लाइ रिहाण। हा, ऐं उहो कोई नंढिड़ो किताब न हो। अच्छा। यानी 1500 सुफ़हा, 7 जिल्द हा, जंहिंमें 2100 जंहिंमें 21 भाङा हुआ। ऐं उन किताब जो ही उन वक़्त जो किताब आहे। हिकिड़ो भाङो मां तव्हांखे ॾेखारियां थो। हा, थोड़ो मथे कजोसि। हा, मां मथे ई थो कयां। चाबुक मन लाइ ऐं रिहाण। ओके, हाणे चाबुक मन लाइ जेको इहो टाइटल आहे, इलाही जेके हिन पाण ई ॾिनो आहे, अगरि पंहिंजे हूंदे हिन 3 या 4 भाङा पाण छपाया। ऐं ही मां चाहियां थो तव्हां ॿुधंदड़नि खे ॿुधायो हिन मतिलबु छा, चाबुक मन लाइ। चाबुक वर्ड माना विप थियो, ऐं मन खे ज़ाब्तो करण जो हिकिड़ो तरीक़ो थियो इहो। मन खे ज़ाब्तो करण जो हिकिड़ो तरीक़ो। ऐं ही किताब हिकिड़ो मिंट मां तव्हांखे ॿुधायां, ही छपियो आहे किताब 1925 में, 102 साल पुराणो किताब, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी में रखियल। अञा मुंहिंजे घर में बि आहिनि मैकेनिकल सिंधालॉजी के। तव्हां चयो 1500 पेज आहिनि, 1500 पेज 1500 पेज अटकल ते थो चवां, अञा मथे आहिनि मूंखे लॻे थो। ऐं 7 वॉल्यूम आहिनि। 7 वॉल्यूम, हिक जा वरी 3 भाङा आहिनि। ऐं हिन में इहा जेका कविता, हिनखे सम्झो राति जो ईंदो हो ख़्याल, उहो लिखी छॾींदो, वरी हुनखे सुबुह जो इम्प्रोवाइज़ करे जल्द कंदो हो। हा, उन जी मां जेकॾहिं चाहियां त हिकु ॿ कविता तव्हांखे ॿुधायां। सिंध जी यादि में, सिंधड़ी चए थो, जननी तूं मिठी मारी मूमल, सिंध खे थो चए, सिंधड़ी जननी तूं मिठड़ी मारी मूमल, जननी तूं मिठड़ी सचल रोहल, जननी तूं मिठड़ी अकबर फैज़ी अबुल फजल, जननी तूं मिठड़ी हीरे बहार नवल। मां वरी थो चवां, जननी तूं मिठड़ी मारी मूमल, जननी तूं मिठड़ी सचल रोहल, जननी तूं मिठड़ी हीरे बहार नवल, जननी तूं मिठड़ी अकबर फैज़ी अबुल फजल, जननी तूं मिठड़ी भाई कलाचन, जननी तूं मिठड़ी सत चित आनंद। साल शाल तुंहिंजी सिंधु रहे तोसां सलोक, तुंहिंजी वंछ ढंढ ॾे फल मलूक, तुंहिंजे नए गाज ते शल तकरार न थियनि, तुंहिंजे खीर थर ते शाल परियूं वसनि, तुंहिंजे खीर थर सिंध में जबल आहे, अछो खीर थर ते शाल परियूं वसनि। त यानी हिन जो जेको अध्ययन हो, हिन जो जेको ध्यानु हो, जेको हिन जो अभ्यास हो, जेके हिन जा उद्मा हुआ, जेके हिन जा छा जेके उमंग हुआ, उहे सभु हिन जे मन मां, दिमाग़ मां, दिलि मां उभर को खाई। हा, बिल्कुलु जीअं चवंदा आहिनि न भई पहाड़ हूंदा आहिनि,
ॿारनि जे फोटुनि ऐं चीरनि मां बिल्कुलु चीरे करे चश्मो निर्वार थी निकिरंदो आहे, तहिड़ी तरह हिन जे मन मां उॿको खाई अॼु हिन जे कलम जे नोक ते विहंदा हुआ ऐं हीउ लिखंदो वेंदो हो। जेकॾहिं हिन जे जीवन जो अभ्यास करणो हुजे त चाबुक मन लाइ पढ़णु ज़रूरी आहे। चाबुक मन लाइ हिन गीता, हा, गीता ते बि कमेंट्री कई अथई। हीउ सॼो किताबु हिन जो गीता ते आहे, जेको 1915 में छपियो, सिंधाल अॼु में मौजूदु आहे। हिन गुरु ग्रंथ साहिब ते बि लिखियो, हिकिड़ो पंहिंजे माउ खे अर्पण कयईं गीता, हिकिड़ो पंहिंजे माउ सां, ऐं जेको छा चइजे गुरु जप साहिब, ग्रंथ साहिब ऐं जप साहिब हिन पंहिंजे पिता साहिब खे अर्पण कयो। हिन घणेई अहिड़ा किताब लिखिया। साधू हीरानंद जी जीवनी ॿियो छापो आहे, उहो ओरिजिनल बि आहे, घणी देरि न पियो थिए। मूं वटि आहे पर ओरिजिनल कोन्हे जेको आहे। हाणे हिनखे पब्लिश कयो आहे। हिकु ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, हीअ जेका गीता आहे हिन जे असली हथ अकड़ीअ में मूं वटि मौजूदु आहे। वाह, हाणे पब्लिक में ॿुधायो त संभाले रखिजो। त हिन जेको तव्हांजो जेको तव्हां ॿुधायो दयाराम गिदुमल जे बारे में, जेको इहो पुठियां जेको हिन लिखियो आहे, हिकु क़िस्म सां इहो हिकु संसार जो चकर हू पूरो था करनि। छाकाणि त शुरूआति में तव्हां चयो भई जॾहिं हुननि जो जनम 1857 में थियो त हुननि चयो भई 57 सां मुंहिंजो बलवो आहे, मां बाग़ी आहियां ऐं मन खे साफ़ करिणो आहे, त हिकु क़िस्म सां उहा ॻंढ अची करे हुते पूरी कई अथऊं, खोली अथऊं। त इहो हिन जो आख़िरी किताब हो। किताब हिन घणेई लिखिया। मां जेकॾहिं ईअं चवां त क्रिएटिव राइटर कोन हो, न रचनात्मक हिकिड़ो साहित्य थींदो आहे, हिकिड़ो तकलीफ़ी, ॿियो तनक़ीदी। ही स्कॉलर हो, मुख्य तरह ही विद्वान हो। हिन जा किताब अहिड़ा आहिनि। मिर्ज़ा कलीज बि ऑलराउंडर हो। मिर्ज़ा कलीज बि कहाणियूं बि लिखियूं, त नावल बि लिखिया, त नाटक बि लिखिया, शाइरी बि कई, सभु कुझु कयईं। बेरूमल महचंद हुजे, मिर्ज़ा कलीज बेग हुजे, परमानंद मेवाराम मुख्य तरह हिनखे सिंध जो एडिशन करे छॾींदा आहिनि। हे मज़मून नवीस में तमामु सुठी ॿोली लिखंदो। त अहिड़ी तरह ही जेको हो, पर ही जेको क्रिएटिव नावल कहाणियूं अहिड़ो कुझु कोन लिखियईं। 20 खनि चोपड़ियूं हुनजूं अंग्रेज़ीअ में आहिनि, 20 खनि सिंधीअ में आहिनि। ऐं ही जेको अहम किताब जेको हिनजो मेन आहे, चाबुक मन, चाबुक मन खे, उहो चवां थो पंहिंजे जेको हुन चयो जनम ई थियो आहे, मूंखे मन सां बलवो करण लाइ बाग़ी थी करे हुनखे कंट्रोल करिणो आहे, त हिकु क़िस्म जो उहो साॻियो इंडियन फिलॉसॉफी अची वई, भई मन ऐं इंद्रिय खे जेको आहे जीतणो आहे। ऐं इन भक्ति मार्ग जो बि हिकिड़ो क़िस्म जो अपनायो आहे। जप साहिब ऐं गुरु ग्रंथ साहिब जे बारे में, या गीता में वरी वियो त हुते वेदांत सां वास्तो रहियो हुनजो, त उहो सभु ॾिसण थो अचे हुनजे कुझु शाइरीअ में जेको पुठियां लिखियो अथई चाबुक मन जा। छाकाणि त ही वेदांत जो माण्हू हो, मुख्य तरह बराबर हिन तसव्वुफ़ जो अभ्यास कयो हो, सूफीज़म जी चङी ॼाण, हिन क़ुरान बि पढ़ियो त बाइबल बि पढ़ियो, पर वेद शास्त्र उहे सभु पुराण हिन चङी तरह पढ़िया। त हिन जी ॿोलीअ ते बि कुझु क़दुरु असरु आहे हिंदीअ जो। अच्छा, हिंदी शब्द जो, छाकाणि केॾी महिल ॾुखियो कमु आहे, भई वेदनि जी ॻाल्हि कर त संस्कृत जा लफ़्ज़ इहे चवंदा, संस्कृत में माहिर हो। हिन हिकिड़ा 2 मुहाग लिखिया। मिर्ज़ा कलीज बेग जो, मिर्ज़ा कलीज बेग उमिरि ख़याम जूं रुबायूं जेके आहिनि से सिंधीअ में तर्जुमो कयूं हुयूं, ऐं उन जो मुहाग कंहिं लिखियो? दयाराम गिरी। कौड़ेमल चंदनमल स्वामी साहिब जा श्लोक सहेड़े 2 भाङा छपाया। तव्हांखे ॼाण आहे अलाए न, स्वामी साहिब न ॿी ॻाल्हि थो ॿुधायां, पुछां थो, स्वामी साहिब श्लोक कीअं लिखंदा? लिखी करे मटके में विझंदो वेंदो, चिठियूं मटके में विझंदो। लिखियईं, सतगुर जहिड़ो शाह कीन ॾिठोसीं काथई, पटी ॾिनो जंहिं पूर्वी आत्म धन अथा, नकी पुछाई जात पात, नकी पुछाई राह, करे मन अचा स्वामी छॾियाई संद में। मटके हवाले सलो कलियो। हाणे हुते वीचारो सर्वेश माण्हू, हुनखे कहिड़ी चिंता आहे भई मां छा लिखियो आहे, छो लिखियो आहे, पुठियां रहे, उहो मटके में विझंदो वेंदो। जॾहिं गुज़ारे वियो त हिन जो पुटु घनश्याम दास हुन मटको खणी करे सलो गुरमुखी लिपीअ में लिखंदो। हाणे अमृतसर में रहंदो हो, अमृतसर में रहंदो, शिकारपुर में रहंदो, पोइ विच में अमृतसर में वियो, पछाड़ीअ जे वक़्तु अमृतसर में गुज़ारियो। त उहो वीचारो श्लोक खणी निकितो, भई हिननि खे छपायां, किथे कयां, पोइ किथे हेॾां डोड़ियो, कुझु श्लोक गुम थी वियसि, कीअं बि करे। त सालनि बैदि उहे श्लोक जेके आहिनि से कंहिं मड़ीअ मां लधा
उनखे गुरुमुखीअ मां कढी करे कौड़े महिल अरबी लिपीअ में छपाया। उनजो मुहाक कंहिं लिखियो? असांजे दयाराम गिदुमल। ऐं तव्हां ॾिसो यानी हिनजो ॿोलीअ ते केॾो न ज़ाब्तो आहे। ॿोली सिधी सवाटी वर वेच खां आजी सुपक रसीली सवली रवानीअ वारी। हा, ऐं मुख्य ॻाल्हि जेॾी महिल सलोक जी ॻाल्हि थो करे माना वेदांत जी ॻाल्हि थो करे त वेदांत वारी ॿोली हुजी। जेॾी महिल उमिरि ख़याम जे रुबाइनि जो ज़िक्र थो करे त उन में ॾिसंदा त तसवुफ़ जूं ॻाल्हियूं थियूं अचनि ऐं ॿोली उन फटांदड़। त यानी ही तमामु जीअं चयो विद्वान हो। घणा दफ़ा मां साॻी ॻाल्हि कयां। न माना इन मां साबित आहे न साईं त भई हू केॾे वॾी सोच रखण वारो माण्हू। ऐं तव्हां शुरूअ में वर्ड यूज़ कयो हो, लफ़्ज़ यूज़ कयो हो ज़हीन। त हिकु ज़हनियत जा हिकु मिसाल था पिया ॾियो तव्हां हुनजा हिकु हिकु करे। त ही मूंखे एॾी ख़ुशी आहे जो असां हीअ रिकॉर्ड करे रहिया आहियूं दयाराम गिदवाणी जे बारे में, गिदुमल जे बारे में। हो मूंखे उमेदु आहे त घणा माण्हू इहो ॿुधी करे इन मां प्रेरणा वठंदा, उत्साह ईंदो उन्हनि में उनखे। ऐं मूंखे लॻे थो जीअं मां तव्हां सां कॉरस्पॉन्डेंस पे कयो त मूं चयो भई दयाराम गिदुमल ते बि घटि में घटि 2-3 PhD थियणु खपनि सिंधोलॉजीअ में ऐं ॿियनि यूनिवर्सिटीज़ में, तॾहिं वञी को माण्हुनि खे ख़बर पए त हीअ केॾी वॾी शख़्सियत हुई। त मां हिकिड़ो सम्झो थोरो समराइज़ थो कयां त भई हू न फ़क़ति हिकु विद्वान हुआ, घणियूं ॿोलियूं ॼाणंदड़ हुआ, निष्पक्ष इंसाफ़ करण वारा ज़बरदस्त जज हुआ जंहिंखे कंहिंजो बि डपु न हूंदो हो। ऐं समाज जे हर उन समस्या सां उहो जुझण लाइ सिर्फ़ु लिखंदा न हुआ पर कुझु करणु चाहींदा हुआ। ऐं उनजा उन्हनि जुड़ियल हुआ। ऐं घणेई अकीचार अहिड़ा कम करे विया, संस्थाऊं ठाहे विया जेके अॼु बि कमु करे रहियूं आहिनि। ऐं उनजो असरु जेको आहे असांजे समाज ते। ऐं वॾे में वॾो मूंखे जेको लॻे थो हिननि जो कंट्रीब्यूशन आहे, योगदानु आहे असांजी ज़िंदगीअ में, हिकु आहे तालीम जो, शिक्षा जो, ऐं ख़ासि करे उन में बि औरतुनि जी शिक्षा लाइ। पर जेकॾहिं हू फाउंडेशनल हुआ, कराचीअ में पहिरियों सिंध में उहो कॉलेज खणी आया, उनजे करे मां सम्झां थो कॉलेज न हुजे त पुठियां अलाए घणा माण्हू जेके असां सभु ॻाल्हायूं था उहे हुजनि ई न। हाणे ऐं जेको कॉलेज हिननि जे महफ़िल हैदराबाद में खुलियो, कुझु वक़्त खां पोइ उन कॉलेज जो नालो ई रखियो वियो दयाराम गिदुमल कॉलेज। ओके। ऐं माण्हू मुंझंदा आहिनि, कराचीअ वारो कॉलेज दयाराम जेठमल DJ सिंध कॉलेज ऐं DG अञा ताईं उहो कॉलेज हले पियो बॉम्बे में नेशनल कॉलेज जेको आहे दयाराम गिदुमल कॉलेज वारो उहो ई कॉलेज अथव। ऐं हा, आख़िर में खणी छा चइजे त 7 दिसंबर बुधर जो ॾींहुं मंझंदि जो 2:30 बजे 1927 में यानी ईंदड़ साल दयाराम गिदुमल ते त्यागी वञी पहुतो पंहिंजी मंज़िल मक़सद ते पहुची। हाणे हिकिड़ी ॻाल्हि मां अञा चाहींदुसि, नगेंद्र नाथ गुप्ता थो चवे, मां जेकर इजाज़त ॾियूं त मां पढ़ां। प्लीज़। नगेंद्र नाथ गुप्ता थो चवे, भारत वर्ष जे किन महान बुलंद पाए वारनि शख़्सियतुनि खे रूबरू ॾिसण जो मुंहिंजो सौभाग्य रहियो आहे। मूं स्वामी दयानंद सरस्वती ऐं रामकृष्ण परमहंस खे ॾिठो आहे। स्वामी विवेकानंद त मुंहिंजो हम क्लासी हो। चिकागो ऐं अमेरिका में शानदार सफलता हासिल करण बैदि कुझु ॾींहं मुंहिंजो महिमान थी रहियो। मूं अखियुनि सां केशव चंद्र सेन खे ॾिठो आहे ऐं कननि सां संदसि भाषण ॿुधा अथमि। पंहिंजे हिन पंक्ति ऐं सियासी जीवन में मुंहिंजी दादाभाई नौरोजी, फिरोज शाह मेहता, A.O. ह्यूम, W.C. बैनर्जी, सुरेंद्र नाथ बैनर्जी, गोखले, C.R. दास ऐं ॿियनि घणनि सां निहायती वेझी लह विचड़ रही आहे। पर दयाराम गिदुमल जो नालो दुनिया जे वॾे में वॾी आला हस्तीअ तौरु मुंहिंजी याददाश्त ते सदा उखड़ल रहंदो। यानी हू दयाराम गिदुमल खे तमामु वॾी हस्ती करे सम्झे थो। मां जेकॾहिं हिकिड़ी ॻाल्हि चवां त शाह लतीफ़ खां पुछियऊं त साईं तव्हां अलाह साईं जो दीदार कयो आहे? लतीफ़ बराणियो, अबा मूं धणीअ जो दर्शन न कयो आहे, पर उन्हनि हस्तियुनि खे ज़रूरु ॾिठो अथमि जिन धणीअ जो दर्शन कयो आहे। ऐं मां सम्झां थो मुंहिंजी न मूंखां अॻुवारी पीढ़ी या शायदि हुन खां बि अॻुवारी पीढ़ी ख़ुशि नसीब हुई जो हिननि दयाराम गिदुमल खे ॾिठो। शाह लतीफ़ जो बैच चए मूं से ॾिठा माए, मूं उन्हनि खे अमर ॾिठो जिन ॾिठो अलाह खे। वाह वाह।
मूं से ॾिठा मां दिन ॾिठो अलाह खे करे सघां न काय तिनी संधी ॻाल्हि करे सघां न काय तिनी संधी ॻाल्हि घणियूं ॻाल्हियूं ॿुधाइण खां पोइ बि जॾहिं पछाड़ी जो पहुचंदा आहियूं तॾहिं लॻंदो आहे मूं त कुझु ॿुधायो ई कोन्हे। ॿुधायो कोन ही त सची ॻाल्हि आहे, हाणे पर असांखे असां हिते हिते ई असां बसि था करियूं, वरी हा। को मौक़ो मिलियो त वरी ॻाल्हियूं कंदासीं। नमस्कार। नमस्कार, थैंक यू। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी साहिब बिजाणी साहिब, तव्हां सिंधी ॿोली ओताक में ही रिकॉर्डिंग कई उन लाइ तव्हांजा लख थोरा। ऐं मूंखे उमेदु आहे त जेको बि माण्हू ही ॿुधंदो या ॾिसंदो उन्हनि जे मन में हिकु श्रद्धा जाॻंदी ऐं हिकु फ़ख़ुरु बि महसूसु थींदो, उन्हनि फ़ख़ुरु बि फील कंदा त भई ही सिंधी शख़्सियत अहिड़ी बि हुई। पर मुंहिंजे हिसाब सां जेको असांजो डिस्कशन कयो आहे ऐं ॼाण प्राप्त कई आहे उन मां साबित आहे त दयाराम गिदुमल शाहणी हिकु वॾो विद्वान हो जंहिंजो भारत जे निर्माण में, जीअं तव्हां शुरूआत में चयो, हिकु योगदान रहियो आहे। ऐं जेकॾहिं अंग्रेज़नि जे ज़माने में न हुजे या भारत में आज़ादीअ खां पोइ थिया त हिननि खे त शायदि पद्म विभूषण या भारत रत्न जहिड़ो कोई ख़िताब मिले हा, जेतिरो हुननि कमु कयो आहे, जेतिरो जो विस्तार सां कमु थियल आहे अलॻि अलॻि विषयनि ते, अलॻि अलॻि सामाजिक संस्थाउनि ते, संस्थाऊं जेके ठाहियूं अथऊं। त दादा बिजाणी साहिब, तव्हांजो हिकु दफ़ो वरी शुक्रिया, महिरबानी।